हाला लॻे ॻोठ जमाल खान निज़ामाणी में जुआ कुकड़नि जी मेल ऐं मंशा ते वधंदड़ आज़ार ख़िलाफ़ स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां जागरता रैली कढी वई। यूनियन काउंसिल उज्जैन शाह जे ॻोठ जमाल खान निज़ामाणी में दी लाइसियम स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां इलाइक़े में ॾींहों ॾींहुं वधंदड़ जुआ कुकड़नि जी मेल ऐं मंशात जे आज़ार ख़िलाफ़ जागरता रैली कढी वई। स्कूल के हेडमास्टर सलमान अली लगारी, उस्तादन अयाज अली अस्करी, हुसैन बख्श सोलंगी, जुल्फकार अली निज़ामानी, एजाज अली कमरानी ऐं ॿियनि जो चवणु हो त असां मुख़्तलिफ़ ॻोठनि जे चौकनि ऐं चौराहनि ते पंहिंजे शागिर्दनि सां गॾु मिंथ मेड़ काफ़िलो खणी आया आहियूं ऐं इलाइक़े वासियुनि खे हथ ॿधी अर्ज़ु था करियूं त इलाइक़े में सरेआम हलंदड़ जुआ कुकड़नि जी मेल ऐं मंशात खे बंदि कराए मासूम ॿारनि जे मुस्तक़बिल खे बचाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो वञे। उन्हनि एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलिक, डीआईजी हैदराबाद पीर मोहम्मद शाह, आईजी सिंध गुलाम नबी मेमण ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त खुदारा असांजे ॻोठनि जी नौजवान नसल ऐं शागिर्दनि ते कुझु रहम खाई संदन मुस्तक़बिल ऐं ज़िंदगियुनि खे तबाह थियण खां बचायो वञे ऐं गॾोगॾु पूरी सिंध में हलंदड़ जुआ ऐं मंशुआत खे हंगामी बुनियादनि ते बंदि करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।